शहर के हालात दिन ब दिन बिगड़ते जा रहे हैं। चोर तो चोर मगर पुलिस वाले चोरों से बढ़कर कारनामे सरंजाम देने लगे। शहरी अपने घरों में भी गैर महफूज महसूस करने लगे और पुलिस की नाजायजियों के खिलाफ विरोधी बिरादरी एक बार फिर कोटमोटू चौक पर एहतजाजी मुजाहरा करने और धरना देने पर मजबूर हो गए। घरनि ते छापा हणी को ॿ टे नौजवान असां गिरफ़्तार करे विया। उन खां पोइ 3 ॾींहं ते वरी अचे असांजा छोकिरा लाशारी बिरादर और बिरोहनि जा छोकिरा तक़रीबन 8-10 माण्हू गिरफ़्तार करे विया। उन जाइ ते जेको कातिल आहिनि, कातिल ऐं जेके मोल आहिनि उहे पाण में छा बि कनि, असांजो को वास्तो न वञे। ॿुधो था, इन लाइ मां ज़रूरु शहर जे मोज़िज़ शख़्सियत मीर साहिब नादर अली ख़ान मक्सी, MNA रमेश लाल, मुज़फ़र असांजो बिरोही, हे इन्हनि खे को जूअ नथो करे अवाम जे लाइ छा अज़ाब बणियो वेठो आहे। इन लाइ वाउंटनि लाइ ईअं था भॻा जंहिंजे सुआ गॾु फर ते भॻो अचा दा। हे ॾींहं घणा आहिनि इंशाअल्लाह अलामीन। जेकॾहिं तव्हां असांखे बिरोही कयो था, मक्सी खे वाउंड थो, मक्सी बिरोही चओ थो मक्सी खे वाउंड था कनि। हे ॾींहं नींगर नंढा जुमाणा घणा, असां अलाह कंदो अलाह रसूल कंदो, हे ॾींहं अख़्तियार ज़रूरु ईंदा। पर उन ॾींहं ते तव्हां असांजा वाउंड बि ॾिसंदव ऐं हालातूं बि ॾिसंदो। असांजा हे जेके असांजा मज़लूम गिरफ़्तार थिया मीर साहिब, असां तोखां घुरंदासीं। ॾींहं थी विया आहिनि असांजा छोकिरा सदाम अली, वज़ीर अली ऐं जेका सो दानियाल वलद असगर अली, उहे असांजा लाशारी छोकिरा 11 ॾींहं गुम थी विया आहिनि। असांखे को बि मिलाइण जे लाइ तयारु न आहे। को ख़बर न आहे कहिड़ी हालत में आहिनि, बीमारी जी हालत में आहिनि या मरी विया आहिनि या एशो शे गुम करे छॾिया आहिनि। असां वसवारनि खे इहा ई अपील कयूं था, महिरबानी करे असुली कातिल खे गिरफ़्तार करे काफ़े किरदार ताईं पुॼायो वञे ऐं असांजा इंसाफ़ कयो वञे। SP साहब खे असां गुज़ारिश कंदासीं त जेके असल कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे, ग़रीब मज़दूरनि खे गिरफ़्तार करणु हे कहिड़े कानून जे तहत आहे। 10-12 ॾींहं अॼु ताणी असांखे उन्हनि सां मिलायो बि न वियो आहे। ख़बर ई न आहे त उन्हनि खे मारियो वियो आहे या गुम कयो वियो आहे, ख़बर ई न आहे त कहिड़े हाल में आहिनि। जबकि वश न्यूज़ से मुजाहिरीन अपना दर्द बयान करते हुए कहा कि ये किस किस्म का कानून है, करे कोई और भरे कोई और। उन्होंने मुतालबा करते हुए कहा कि अगर हमारे साथ इंसाफ नहीं किया गया तो हम एहतजाजी मुजाहरों का सिलसिला जारी रखने पर मजबूर हो जाएंगे। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शद्दाद कोट।